बंदे हरदम अल्लाह। पीछे पीछे मौत है तेरी, पीछे पीछे मौत है तेरी, आगे आगे तू अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह 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 बंदे हरदम अल्लाह हरदम अल्लाह पढ़ ले हरदम अल्लाह। ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ओ गाफिल इंसान। सब कुछ जाने जान बूझ कर बने हैं क्यों अनजान। तारा और सिकंदर जैसे शहंशाह आलीशान, लाखों मन मट्टी में सो गए बड़े बड़े सुल्तान। तेरी क्या तेरी क्या औकात है बंदे, कुछ भी नहीं है तू अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह 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 बंदे हरदम अल्लाह अल्लाह बाकी मिन कुल्ले फान अल्लाह बाकी मिन कुल्ले फानी। तेरा मेरा जीवन कि तेरा मेरा जीवन जैसे चलते फिरते सारे, जूं जूं बढ़ती जाए उमरिया जीवन घटता जाए। मौत खड़ी है तरता जाने कब आ जाए। एक सांस का पंछी है तू, एक सांस का पंछी है तू, कौन तुझे समझाए। रह जाएगा रह जाएगा पिंजरा खाली, उड़ जाएगा तू अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह 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 बंदे हरदम अल्लाह हरदम अल्लाह हरदम अल्लाह अल्लाह हरदम अल्लाह। कि तन्हा कब्र में होगा तेरा कोई न होगा मीत, तन्हा कब्र में होगा तेरा कोई न होगा मीत। अल्लाह ही अल्लाह बोले ऐ भैया जीवन बाजी जीत। ढलता सूरज रोज सुनाए तुझे फना के गीत, नींद से आँखें खोल ऐ गाफिल कैसी है ये प्रीत। कि अल्लाह तेरा जाग रहा है और सोता है तू अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह 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 बंदे हरदम अल्लाह अल्लाह
इल्लाहु बाकी मिन कुल्ली फान। नूर आँखों में तो चेहरों के उजाले होंगे। नूर आँखों में तो चेहरों पे उजाले होंगे। नूर उजाले होंगे। मुस्तफा वालों के अंदाज निराले 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 होंगे। हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे। हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले 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 होंगे। हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। नज़म उनके तस्वुर से मुकद्दर चमका। नज़म उनके तस्वुर से मुकद्दर चमका। कब्र में अब तो उजाले ही उजाले होंगे। कब्र में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।
والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه إلى يوم الدين. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا ومرشدنا ومحسننا ومنعمنا ومأوانا وملجانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. يا رسول الله दीदार जो खोले दरियो बर चला तो के पसी आजू थियने ऐबन भरियो शर्मसारा है सजना शमसो कमर हुस्न तुझे के ॾिसी हैरान थियो राम परियो आए ॾिसणो जेके तोखे हिन इश्क जी अफ़सान ते सगजूं सुजणा तोखे अंजियूं अनजूं चरियूं सुरमा पात में तोर सीना जो बि अखड़ियुनि में मगर खाक पात में तुंहिंजे दर्जी ताबई अखड़ियूं ठरियूं मदीने में अची रूबरू खोले कद से आहिन मुझो गालियूं करियो या रसूल अल्लाह दे हिन जमात के मदीने टिके तुझे जो नौकरियों या रसूल अल्लाह तू कर दर्द हिन जमात जा दफ़े
दर को क्यों खरियो सलात साईं मुझा दोस्तों मुझा अजीजो अल्लाह ताला जल्ल शानु शान असाई तमाम मणनी के हिदायत नसीब फरमाए दुनिया में शल ईमान सा रडाए ईमान सा रहाए ईमान सा लदाए क़यामत जे दिहाड़े सोने महबूब जो शल फाड़ो नसीब फरमाए सच पुछो हिन फकीर आजिज़ जी अज दिल चाहे थी तव्हां सभिनी फकीरन जा कदम चुमा तव्हां जे राहुन में आओ पंहिंजा नेण विछाया आओ पंहिंजो सीनो तव्हां जे लाइ तेज बनाया आओ पंहिंजे अखियुनि में तव्हांखे जायूं ॾियां जो अॼु तव्हां मुंहिंजे पीर जा पांधेड़ू बणिजी आया आहियो मुझे पीर जी दरबार जो पंधड़ो करे आया हो मुझा दोस्तों उहे लफ़्ज़ कोन्हनि जन सां तव्हांजा शुक्र अदायगी करे सघां पंहिंजे मुअज़्ज़ज़ मेहमाननि हज़रत किबला सईं आला मोहम्मद इब्राहिम जान मददुल्लाहुल आली जो शुक्रगुज़ार आहियां किबला साईं सैयद बाकर अली शाह जो शुक्रगुज़ार आहियां अॼु हिन अंगण ते हिन दरबार में असांजे पीरनि जे पीर गौसुल आज़म हज़रत किबला साईं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जा लते जिगर भी मौजूद आहिनि अॼु हिन मजलिस में हज़रत किबला साईं मोहम्मद अल्लाह दिता रहमतुल्लाह अलैह जन जा जिगर गोशा भी मौजूद आहे अॼु हिन मजलिस जे अंदर मुझे दादा साईं रहमतुल्लाह अलैह हज़रत मियां महमूद रहमतुल्लाह अलैह जन जा उन गुलाब जा गुलड़ा में हिन जा अॼु मौजूद आहे हज़रत किबला साईं उमरदीन चन्ना रहमतुल्लाह अलैह उन बाग जो हिकिड़ो गुल बि हिन जा अॼु मौजूद आहे सादात किराम अहल बैत उज़ाम उलमाए किराम कंहिंजा कंहिंजा नाला वठां हर हिक जा कदम थो चुमा सभिनी जा थोरा थो बजा आणियां पर सम्झा थो इहो कुर्ब मुंहिंजे हिन रोज़े धणी जो आहे जे तव्हां नेकनि ऐं सालिहनि जी घर वेठे ज़ियारत नसीब फरमाई अल्लाह तव्हांजे इल्म ऐं अमल में बरकतूं नाज़िल फरमाईंदो अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि में ख़ुशि कंदो मुंहिंजा दोस्तो हिन दौर में अहिड़ियूं मजलिसूं मिलण मुश्किल आहिनि जरा निगाह त करे ॾिसो हर तरफ़ सुहारियूं ऐं पटका आहिनि हर तरफ़ मुंहिंजे महबूब जो सुन्नतुनि जो सिंगार नज़र अचे फकीर जन वटि डंदड़ आहिनि त डंदड़ ॿार कनि मिठे नाले रब जे जी सवार तस्वीर बाहर कढो
नहीं हिकिड़ी हक़ीक़त थो बयान कयां त हिन मजलिस में अहिड़ा जवान बि वेठा आहिनि जो हुसैन जे नामे जे सदके उन्हनि को सिर घुर्जे त सिर ॾियो। अरे मुंहिंजा दोस्तो तू सोच जे लाइ हिकिड़ी औरत हिंदियाणी औरत जे लाइ राय ॾिया जो राजा बादशाह पंहिंजो सिर ॾेई सघियो थे त छा तूं अरबी घोट जे नाले ते सिर कोन ॾींदे? छा महबूब जे नाले ते सिर कोन कुर्बान कबो? हा असांजा सिर बि हाज़िर आहिनि, असांजा बच्चा बि हाज़िर आहिनि, असांजा घर बि हाज़िर आहिनि। महबूब जे नाले तो घोरा घोर करे छॾी। सिर यार दा नज़राना ले यार दे कोल आए, सिर यार दा नज़राना ले यार दे कोल आए। महबूब दी मर्ज़ी गल लावे ठुकरावे, महबूब दी मर्ज़ी गल लावे ठुकरावे। जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू महबूब दे कदमां से मेरी जान निकल जावे। महबूब दे कदमां से मेरी जान निकल जावे। ओ मुजादा बाबू बिन काबू नाले बकरी जो धनारो बकरी उचारे रहियो आहे झंग में बीठो आहे। ओठ तो यार जा पूर पइजी आहे, ओठ तो महबूब जी याद गिरी हली वई। इश्क अजब शइ हूंदी आहे, बाबा अजब शइ। बकरियुनि चारींदे महबूब याद थी वियो आहे। बकरियुनि जो धड़ झंग में छॾे ॾिनई, सिधो मदीने पाक जो रुख रखियोसि। मदीने पाक में अची पहुतो आहे, मस्जिद नबवी में पुछा करे थो मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम किथे आहे? चवनि था त जो महबूब सोना ओद जे लड़ाई ते मैदान कारज़ार ते रवाना थी चुका। हेॾो घर जी सारा, होॾो घर जो इंतज़ार, होॾो फ़कीरनि जे थण जो इंतज़ार, होॾो महबूब जे दीदार जो इश्तियाक़ आहे। मुंहिंजा दोस्तो दिलि चवे थी फ़कीरूं कुर्बान, घर कुर्बान, छो न वञी हिन घड़ी मुस्तफ़ा करीम जो दीदार वञी कया। मैदान जंग में पहुतो आहे, लड़ाई हली रही आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चौधारी काफ़र घेरो करे विया आहिनि। काफ़रनि सलाह कई आहे त हिन महबूब खे जेसीं ताईं दुनिया तां ख़तम न कबो माज़अल्लाह, तेसीं ताईं मुस्तफ़ा जो दीन ॾींहों ॾींहुं वधंदो रहंदो। ओ मुंहिंजा दोस्तो काफ़र चौधारी घेरो करे विया, मुंहिंजे महबूब जो नरम नाज़ुक बदन आहे। अरे गुलाब जे गुलनि जे पनखिड़ियुनि खां नाज़ुक बदन आहे। अॼु चौधारी काफ़रनि जो घेरो आहे, काफ़र तीर उछलाए रहिया आहिनि। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो बयान करे त मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त महबूब मैदान ते नज़र नथो अचे। छा महबूब सोना कहिड़ी जाइ ते ॻोल्हियां? उन मैदान में ॾिठुम नज़र न आया, पोइते ॾिठुम नज़र न आया। मुंहिंजे दिलि में ख़्यालु थियो त अल्लाह जो नबी मता असांजे बसा माण्हुनि जे करे किथे अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे आसमाननि ते न खणाए छॾियो हुजे। तारीख़ खमीस खोले ॾिस, हज़रत अली मुर्तज़ा था फरमाइनि मुंहिंजे दिलि में ख़ौफ़ पैदा थियो कि ईसा रूहुल्लाह खे रब आसमाननि ते खणाए वरितो, मता असांजे बदमालनि जे करे, मता हिन महबूब खे रब पाण ॾे न खणाए वियो हुजे।
ॻोल्हण लॻो आहे तलाश कंदे कंदे हिकिड़ो काफ़रनि जो झुरमट ॾिठो अथई उन जे विच में मुंहिंजे दिलि पर जी सूरत मुबारक नज़र आई आहे चौधारी काफ़रनि जो घेरो आहे हुज़ूर पर बहादुरी सां मर्दाना वार लड़ाई करे रहिया आहिनि ओॾी महिल हज़रत अली जी नज़र जेॾी महिल दिलि पर जे चहिरे अनवर ते पई आहे रुख़ अनवर ते नज़र पई आहे अखियुनि में लुढ़क वही आया ख़ुशीअ जा ॻोढ़ा वही आया तलवार ज़ुल्फ़कार जी झनकार कंदो चए थो अली अॼु सिर क़ुर्बान कर मता महबूब खे का तकलीफ़ पहुची वञे उन मच में आशिक काहे पियो आहे हलंदे हलंदे काफ़रनि खे हटाईंदे हटाईंदे नेठि वञी पंहिंजे मक़सूद महबूब सां मिलियो आहे ओ मुंहिंजा सुहिणा तोखो सवा असांजी दुनिया ऊंधे आहे ओ मुंहिंजा महबूब आ त तोखे सारे मैदान में ॻोल्हे बीठुसि ओॾी महिल पंहिंजे इश्क जा जोहर ॾेखारण लॻो आहे हुज़ूर जे चौधारी कष्ट थो करे पियो किॾो तीर थो अचे किॾो तलवार थी अचे सभु पंहिंजे बदन ते रोके थो पियो पर महबूब खे शर तकलीफ़ न पहुचे हो मुंहिंजा दोस्तो हो बकरियुनि जो थनारो आहे छा थो ॾिसे त महबूब जे चौधारी काफ़र घेरो करे विया आहिनि ओॾी महिल चए थो आशिका अॼु तुंहिंजे इश्क जो जोहर ॾेखारणो आहे अॼु महबूब सां जान फिदा करणी आहे हुज़ूर जे वेझो आयो आहे सरकार फरमाईंदा हिन भावे खे हिन काफ़रनि जे हमले खे पोइ ते हटाए मुंहिंजो वाइदो आहे तोखे पाण सां गॾाए बेश्त में वठी वेंदुसि इएं जो मच में काहे पियो आहे लड़ाई कंदे कंदे आशिक ज़ख़्मी थी वञी हेठि किरियो आहे सारो बदन ज़ख़्मी आहे पर मुंहिंजा दोस्तो उन महिल अखियूं चइनी पासनि फिरण थियूं पियूं के सूरत जी तलाश आहे के मुखड़े जे दीदार जी तलब लॻी पई आहे ओ ॾिसो महबूब भर में थी लॻिया आहिनि रण करे चए थो अॻसनी या रसूल अल्लाह अॻसनी या हबीब अल्लाह कुर्बान वञा हेॾे बूढ़े खे नज़र कयूं वञ हुज़ूर में छो आया आहिनि हे सुरंदे सुरंदे पंहिंजो सिर महबूब जे क़दमनि ते रखियो अथई छा थो चए पुलसु बि रबिल काबते काबे जे रब जो कसम आज मुंहिंजी मुराद पूरी थी वई हली अॼु महबूब जे क़दमनि ते मुंहिंजी जान थी कुर्बान थिए अॼु मुंहिंजी मुराद तुंहिंजी पूरी थी सिर महबूब जे क़दमनि ते आदम परवाज़ थी सलात मुंहिंजे साईं मोहब्बत वारनि जूं ॻाल्हियूं आहिनि तोखे अञा मोहब्बत वारे मीम जो कुंडो न आहे लॻो जी मोहब्बत जो कुंडो लॻई वरी महबूब जो दीन छॾी वरी हुज़ूर जी सुन्नत छॾी ॻाल्हियूं यार जूं कबियूं सिधियूं ॻाल्हियूं कबियूं ॻाल्हियूं सिधियूं कबियूं पोइ तूं घोटनि में अचनि थो असांखे मिलणो कोन्हे मुजादा ॻाल्हियूं कबियूं सिधियूं हुजे हिकिड़ी ॻाल्हि बि तुंहिंजे सम्झ में अची वई त बेड़ा पार थी मुजादा अॼु असांजी हालत छा रही आहे जो महबूब जी सुन्नत खां बेज़ार हुज़ूर जे दीन खां परे सुबुह जो तो उथे त ॿियो कमु नथो करे अवल महबूब जो बाग मुहम्मदी थो भेलाए पहिरीं दाढ़ी थो पूरे वेही इहो आशिक आहे ॻाल्हि इहो आशिक आहे ॿुधा त जेको दाढ़ी कूड़े थो उन ते महबूब राज़ी हूंदा या नाराज़ जी ॻाल्हाए छो था राज़ी हूंदा या नाराज़ मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त कस शवारिब वरखुल लुहा खालिफुल मजूस मजूसियुनि जी मुखालफ़त कयो मजूसी मुछूं रखाईंदा आहिनि ॾाढियूं कूड़ाईंदा आहिनि तव्हांजे मुहम्मदी जवान आहियो त मुछुनि खे कपायो ॾाढियूं रखायो सच ॿुधा त मुहम्मदी तरीक़ो थो वणे या मजूसियुनि वारो जी
वो मुआदो बनाए वो न अज वायदो कर अज हिन अल्लाह जे वली जी दरबार अल्लाह जे वलियन जी हाज़िरी अज वायदो कर त अज खोटी दाढ़ी न कुड़ाईंदुसि दाढ़ी वारा त वायदो कंदा पर बेदाढ़ी हाफ़ त कनि न वायदो करे अल्लाह साईं फरमाइनि था तेसी ताईं तव्हां मां को बि मोमिन नथो थी सघे जेसी ताईं पंहिंजे सदुनि खे पंहिंजे इरादनि खे मुंहिंजे दीन जो ताबियो न बणाईंदो पंहिंजे इरादनि खे सदुनि खे तमन्नाउनि खे मुंहिंजे दीन जे ताबियो बणायो नफ़्स चवे थो त ही कमु कर तोखे महबूब जो पैगाम थो मिले त हीअं न कर हीअं कर हाणे ॿुधा त नफ़्स जी ताबेदारी कंदे या हुसैन जे नाने जी ताबेदारी कंदे जी अॼु नफ़्स तोखे सलाह थो ॾिए त अॼु टीवी ते ॾिस अॼु ड्रामो अचण वारो आहे अॼु ॾाढो सुठो प्रोग्राम भली निमाज़ छुटी रोज़ो छुटो हाणे त पहिरीं ॿुढे हिननि जी जेका डिश एंटीना मोकिले ॾिनी अथनि ओ मुस्लमानो आगाह थी वञो हे काफ़रनि हिकिड़ो अहिड़ो हथियार असां मोकिलियो आहे जंहिंसां असांजे गैरत ऐं ईमान खे ख़तमु कयो थो वञे पियो मुंहिंजा दोस्तो फास्ट नंढियूं फिल्मूं थियूं हलनि उघाड़ियूं फिल्मूं थियूं हलनि जेकी मुस्लमान असां वेही ॾिसूं घरनि में उहे वीसीआरूं हलनि ॿुधा असांजो ईमान बचंदो गैरत बचंदी अरे उहे कुआरियूं छोकिरियूं उहे बि इहे नंगा फिल्म वेही ॾिसनि ऐं बेहोश थी वञनि ॾिसी ॾिसी इहे असांजो मुस्लमानी आहे हुकूमत आहे त हिन पासे ज़रे जो तवजह नथी करे पाण हिन जो पर मिंटूं इलाज कयूं थियूं वञनि थियूं हाणे कुझु ॾींहं थिया त अख़बार में पढ़ियोसीं त कराची में शराब जो कारखानो हुकूमत ख़ुदि इजाज़त ॾिनी आहे त शराब खोलियो ऐं खपायो ऐं विकिरो कयो जीअं शरबत बोतलूं रूह अफ़ज़ा खपंदी आहे तीअं शराब बि खपायो असीं हुकूमत पाकिस्तान खे अर्ज़ु था कयूं अगरि प्रेस जो को नुमाइंदो आहे त नोट करे त ख़ुदा हिन पासे तवजह ॾिनो वञे हे मुस्लमाननि जे गैरत ऐं ईमान खे सलब कयो थो वञे साईं फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत मां जॾहिं 5 कमनि खे माण्हू जाइज़ ऐं हिलाल सम्झंदा उन महिल उन्हनि जूं सूरतूं बांदरनि ऐं खोलनि जहिड़ियूं खिंतीरनि जहिड़ियूं जॾहिं उहे शराब पीअण खे हिलाल सम्झंदा शराब पीअण शुरू कंदा जॾहिं नाच गाननि ऐं औरतुनि जे नचण जे मथां पैसा खोलण शुरू कंदा उन महिल सम्झो त ॼाण अल्लाह जो अज़ाब अचण वारो जॾहिं मुंहिंजे उम्मत वारा पंहिंजे अंदरि एतिरी फ़ाश ऐं बुराई अची वेंदी जो उन्हनि जे सतुर न रहंदो पर्दो न रहंदो उन वक़्त में सम्झो त अल्लाह जो अज़ाब ॼाण अचण वारो अरे ही अज़ाब न आहे छा हींअर बरसातूं 4-4 महीना हलियूं ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया आहिनि शहरनि जा शहर बुॾी विया आहिनि अञा फसल किरोड़े बल्कि अरबे रुपयनि जा नुक़सान थी विया आहिनि ख़ुदा जी इज़त जो कसम हिते हे गुज़िरियल जेके बरसातूं थियूं अहिड़ा त ठकाव थिया ऐं अहिड़ा कारोबार थिया जो केतिरनि माण्हुनि जा हियाव फाटी थिया अदा तुंहिंजी अखि नथी खुले तोखे इफ़रत ऐं होश ऐं हवास नथो अञा तुंहिंजो खुले त छा अल्लाह जी ज़ात बेपरवाह बेनियाज़ सरकार सां तूं टकर हणी रहियो आहीं इहो रब सां तुंहिंजो टकर न आहे अल्लाह जी ज़ात सां ॾाढी मुड़सी तुंहिंजी रब जो सॾु थिए थो हया अल सलाह कंहिंजो सॾु कंहिंजो सॾु सभु ॻाल्हायो कंहिंजो सॾु अल्लाह जो सॾु ऐं जे वॾेरो सॾु करे त वञी बिरादरी जो सॾु मिले त वञी माइट मिट सॾु नई थो न ते वञी
टके जो हिकिड़ो सिपाही सॾु करे त वञी ऐं उन आकमल हाकिमीन बादशाहनि जे बादशाह जे सॾ ते तोखे वञणो न मस्जिद होॾे वैरान पई आहे ऐं हेॾे हे मकान में साईं मुंहिंजा सुल्फियूं ऐं भुंगरियूं ऐं हे खयूं जे पियूं चर्श घुमो अर्श असां हैदर जा हुबदार हैदर जी हुबई आहे हसनैन जी हुबई आहे तूं सिखियो तूं अहल बैतन जी मोहब्बत इहा सिखियो निमाज़ न आहे अरे इमाम हुसैन खे शहादत मिली त कहिड़े हाल में ॿुधायो कहिड़े हाल न मस्जिद में न बैतुल्ला के दीवारों के साए में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में चढ़ी वेठो साईं फरमाईंदा ओश मेरे थोड़ी देर सीने तां लही वञ आखिरी वक्त सजदो त करण दे मता नाने साईं जे दरबार में मयारदार न बणजी वञ अरे शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे सिर भी कटाना मेरा कर भी लुटाना मेरा फिर एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हो मुजादा एड़े टाइम के अंदर भी अल्लाह के बांधड़े नमाज पढ़ी ॾेखारी दुनिया के सबक सेखारी त इश्क वारी नमाज इन्हे के सरबो आहे जो तलवारुनि जो वस्कार आहे तीरनि जी झनकार आहे मगर नबीअ जे बचड़े जो सिर सजदे में पियो आहे मुर्तज़ा अली शाह जो मुरीद जे हैदर जो हुबदार जे इमाम हुसैन जो पैरोकार त या नमाज त पढ़ी ॾेखार न बाक़ी कलमो पढ़ंदे वेठो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली वलीउल्लाह व खलीफतहु बिला फस बस इन्हे सां तूं मोमिन थी वें इन्हे सां तूं जन्नती थी वें मुजादा जेकॾहिं तोखे महबूब सां मोहबत आहे जेकॾहिं तोखे महबूब जे आल बैतन सां मोहबत आहे तूं वाक़त वठी ॾेखार न करे अल्लाह नमाज खे कायम कयो छो त इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर नमाज बुराइयुनि खां ऐं बेहयाई खां रोके छॾींदी आहे नमाज पढ़ण वारो कॾहिं साॻी न थी सघंदो नमाज सजदे दिल सां करण वारो कॾहिं शराबी थी न सघंदो नमाज पढ़ण वारो कॾहिं परावा नंग कोन सके सघंदो अॼु लूसी कुते वांगुरु झाड़ा पाईंदो थो थी पियो मुझे सोने हबीब फरमायो त टिन माण्हुनि जे मथां अल्लाह जी ज़ात खे सख़्त कावड़ ई नंबर हूंदो आहे हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजे पाड़े सिरण सां सिना कंदो आहे पाड़े में बुराई कंदो आहे इन शख़्स जे मथां अल्लाह जो नंबर ई कावड़ कॾहिं लहंदी न कान्हे ॿियो उहो माण्हू जेको बुढ़ड़ो थी वियो पोढ़ो थी वियो कुराड़ो थी वियो अच्छी दाढ़ी थी वई अञा बि अल्लाह जे दरबार ते मोट नथो करे अञा बि तौबा ताइब नथो थिए अञा बि रब जी ज़ात सां सरकशी ऐं बग़ावत जो झंडो बुलंद कयूं वेठो आहे इन कुराड़े जे मथां अल्लाह खे सख़्त कावड़ हूंदी आहे हितां हिकिड़ो पोढ़ो लंघियो तो मस्जिद शरीफ जो कमु पियो हले हज़रत क़िबला आलम ते वेठा हुजो साईं जन फरमायो त
बुढ़ड़ा कादे तो वञा तो शहर ॾे बसूं हिकिड़ा माण्हू लहंदा पिया चढ़ंदा उहे वञी ॾिसनि हेॾे मस्जिद आहे नमाज़ जो टाइम थियण वारो हेॾे नमाज़ पढ़ बुढ़ड़ो थी वियो हाणे मरण ते अची वियो साईं जन खे नसीहत की त नमाज़ पढ़ अलाह खे यादि कर चए हा साईं ॻाल्हियूं तुंहिंजूं सचूं आहिनि पर हिते बि कड़ा कुर्फ लॻा पिया पाण ॾे इशारो करे हिते बि कड़ा कुर्फ लॻा पिया साईं हितां वियो वञी हिन रोड ते बीठो पोइ गाॾी वारो लंघियो चई त मूंखे खयूं वरी थेड़ो पोड़ा भेड़ा पर खबी त परते वरी ॿियो आयो वरी उन धिका ॾिना साईं जन ॾिसण वेठा पाण मूंखे हिन कुराड़े जी ज़िंदगी ते ॾाढो अरमान ॾाढो अफ़सोस होॾे धिका खाईंदो थो अचे ऐं मस्जिद में अचण कुझु कड़ा कुर्फ लॻा अॼु केतिरा अहिड़ा बुढ़ड़ा मुंहिंजा भाउ मुस्लमान आहिनि जेकी मुंहिंजा दा अछी ॾाढ़ी थी वई पर अञा ताईं उहा चिल्म वारी नड़ वात में पिया बुड़बुड़ लॻी वई अञा ताईं उहा बीड़ी वात में छा नफ़ो आहे बीड़ी मां ॿुधायो जेकॾहिं को नफ़ो हुजे बीड़ी पीअण में को फ़ाइदो हुजे ॿुधायो त पहिरीं मां थो शुरू कयां पोइ स्टेज वारनि खे बाहूं ॿधी अर्ज़ु था कयूं इहे बि सभु पीअनि साईं चिबराई बीड़ी पीअण में जे नफ़ो हुजे त असां बि पीअण शुरू कयूं ॿुधायो बीड़ी नोश को ॿुधाए त को फ़ाइदो आहे पर हर पाकेट जे मथां लिखी छॾियो अथनि त ख़बरदार तंबाकू नोशी सेहत के लिए मुज़रिम अब लिखियल आहे अरे पैसा बि पंहिंजा ख़र्च कयूं सिहत बि पंहिंजी विञायूं अलाह जी ज़ात खे बि दमरायूं पाण इहे असांजो कुल आहे इन्नल मुबद्दिरीन कानू इख्वान शयातीन अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाउ अवा शैतान जी भाइपी वणे थी जी जेके वणे थी तो मथे खणो कंहिंखे कोन थी वणे कंहिंखे कोन थी वणे पाकेट में पियो थई खीसे में ॾिसां थो पियो हथ बि नथो खणी वाइदो कर शैतान जी भाइपी तोड़ ऐं अल्लाह जे दीन वारी भाइपी जोड़ अल्लाह जे दीन वारी भाइपी जोड़ महबूब अरबी जे मुहब्बत वारी उहा डोड़ दिल में पैदा कर अल्लाह माण्हू जेको निमाज़ बि पढ़े थो पियो पर उन जी निमाज़ उनखे बेहयाइन खां कोन रोकियो आहे निमाज़ बि पढ़े थो बेहयाइन जा गुनाहनि जा कम बि करे थो पियो इन ॼण के अञा निमाज़ पढ़ी कान्हे का इन अञा गर्दन रब जे अॻियां झुकायो ई कोन्हे को जे निमाज़ पढ़े हा त गुनाहनि खां रुकिजी वञे हा जे रब जे अॻियां झुके हा त वरी शैतान जो पैरोकार कॾहिं बि कोन थी सघे हा अरे इहा निमाज़ त वही वबाल न लही इहा निमाज़ उन जे लाइ वबाले जान बणिजी वेंदी जो निमाज़ बि पढ़े वरी गुनाहनि जा कम बि कंदो रहे हो मुंहिंजा दा जॾहिं अल्लाह जे दरबार जो पांधेड़ू बणियो आहे जॾहिं महबूब जी मोहबत जो दावेदार बणियो आहे हाणे तोखे ॿिए पासे रो अखि बंदि करणी पवंदी ॿिए पासे जा वहम वीचार छॾणा पवंदा राति ॾींहुं ईअं चओ सलातो वसलाम अलैक या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैक या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैक या नबी अल्लाह सलात ई सलाम पढ़ो ई पढ़ो पढ़ो ई पढ़ो पोइ ॾिस महबूब सुणा कीअं था वञो तोखे दीदार कराए हा जे मोहबत हुजे सिक हुजे ख़ुदा जो कसम मदीनो परे आहे ई कोन को
तू चवंदो दे त सही दुआ करो त टिकेट खुले पर यार जे मोहब्बत अंदर वारो आईनो खुली वञई त ही मदीनो बीठो आशिक अख ॿुॾींदा आहिनि त मुस्तफा जो दीदार माणींदा आहिनि हज़रत शेख अबुल अब्बास मरसी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था ला हुजबानी रसूलुल्लाह लहज़तन अन रुयती मा अदत नफ्सी मोमिना जेकरे हिक लम्हे अख चिंबण जेतिरो क़दर महबूब सोना मुंहिंजे नज़रुनि खां ओझल थी वञनि उहा घड़ी मां पाण खे मुस्लमान ई कोन सम्झंदो आहियां हर घड़ी मुंहिंजूं अखियूं हूंदियूं आहिनि महबूब जे मुखड़े जो दीदार कंदो रहंदो आहियां पर मोहब्बत हुजे इश्क हुजे न ओ मुंहिंजा इहो इश्क मिलंदो अथई इश्क वारनि वटूं मोहब्बत मिलंदी आहे मोहब्बत वारनि वटूं अलाह वारनि जे सोबत में वेह इहे हिक नज़र सां तुंहिंजे अंदर में इश्क जा खूरा दुखाए छॾींदा जे तूं चाहीं मोहब्बत जे ख़ुदा दी तकी वञ ख़ाक कदे में औलिया दी इनादात रसूलुल्लाह दात रसूलुल्लाह दात अल्लाह दात है जिना पकड़ी है दामन औलिया दी तिना पकड़ी है दामन मुस्तफा दी जिना पकड़ी है दामन मुस्तफा दी तिना पकड़ी है दामन खुद खुदा दी कर अल्लाह संगत में वे तो तुझे अंदर में अल्लाह अल्लाह जी तवार जारी थी सोबत जो असर हूंदो आहे कि न हिकिड़े वाणीअ ठाहियो तोतो वाणीअ सेखारियो तोते खे त तोता चओ राम 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 तोतो चए पियो राम राम बंगाली तोता ॻाल्हाईंदा हो पियो चए तोतो पियो चए राम 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 वाणियो पियो वञे माइटनि जी शादी ते तो पाड़े में घर मुस्लमान जो उनखे चई त पहिरीं मुस्लमान आहे मुंहिंजो तोतो ॿ टे ॾींहं रखिजांइ त मां हेॾो थी अचां शादी ते मुस्लमान पिंजरो खणी अचे घर में रखियो तोतो सुबुह सां उथी पियो चए राम 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 हो पियो चवे त मुस्लमान पियो चए त तूं तोता ईअं न चओ राम राम न चओ अल्लाह 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 राम राम विसी अल्लाह अल्लाह ॿ टे ॾींहं गुज़रिया वाणियो मोटी अचे बाबा अमानत ॾिजे हाउ खणी वाणीअ तोतो खणी अचे घर में रखियो त सुबुह सां उथी उहो राम राम कंदो अॼु पियो चए अल्लाह 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 वाणीअ जो तोता मां त तोखे राम राम सेखारियो अल्लाह अल्लाह कीअं थो करे चए हाओ जॾहिं वाणीअ जे संगत में हो त राम राम पियो चयुमि पर अॼु मुस्लमान जे घर मोटी आयो आहियां अल्लाह अल्लाह सिखी आयो अदा जेकॾहिं गाफ़िलनि ऐं जाहिलनि सां वेहंदे बेदीननि ऐं गुमराहनि सां वेहंदे त तो में उहे आवाज़ ईंदा पर जे ज़िक्र वारनि सां वेहंदे त तुंहिंजे अंदर में बि अल्लाह अल्लाह जी तवार जारी जे वरी हुननि बोतारनि सां वेहंदे त पोइ वरी उहे सेखारींदई त अना बशरुम मिसलुकुम तव्हां जहिड़ो बशर आहियो पर जे उछाकनि सां वेहंदे त उहे ईअं सेखारींदई त अय्युकुम मिसली कहिड़ा महबूब जे मिसल सारी काइनात में मुंहिंजे महबूब जो मट शानी कोन्हे संगत जो असर आहे न जहिड़ी संगत में वेहंदे सबक उहे सेखारींदे मताती त क़ुर सां पढ़ी ॿुधाए क़ुर सां पढ़ी ॿुधाइण ते हुननि जूं असां आवाज़ ॿुधंदा आहियूं कॾहिं कॾहिं बिस्तरो पुलिस रखी ॾींदा आहियूं हा कई वाइस थोरो वरितो मस्जिद में सो तंहिंजे करे
मुंजादा एड़ा महबूब जे शान जा गुस्ताख होजन खुदा जो कसम इन्हनि जे बूथ खे बि ॾाहे न हिरे इन्हनि जे सोबत में वेहण त ठहियो इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधण त ठहियो पर अहिड़े पलीत जे मुंहं खे बि चिता इन्हनि जेको महबूब जे शान जो गुस्ताख हा जे संगत में वेही त आशिकनि सां वेह त इश्क वारो सौदो तोखे थिए करे अल्लाह महबूब सोना अरबी शहंशाह सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी मक्के पाक जी घिटीअ मंझूं जे लिखिया आहिनि छा था ॾिसण त हिकिड़े शख़्स जे रोअण जो आवाज़ अची रहियो हुज़ूर वेझो विया आहिनि हज़रत अम्मार असहाबी सगोरो आहे रोई चए थो अगसनी या रसूल अल्लाह नज़र कयूं वञ हेॾे त पंहिंजे आशिक जे हाल खे ॾिसियूं वञ छा था महबूब ॾिसनि त बाहि जा टांडा परनि था पिया उन बाहि जे चिखा जे मथां हज़रत अम्मार खे काफ़र सुम्हारियूं बीठा आहिनि काफ़र चवंदा ओ अम्मार मोहम्मद मुस्तफ़ा जो दीन छॾी ॾे या न पर आशिक चए थो त सिर वञे जान वञे पर महबूब जी यारी कोन छॾबी कोन छॾबी हो बियो सारो लोक मटे दी अदियो हिकु मदनी शाल न मटे है बियो सारो लोक मटे दी अदियो हिकु मदनी शाल न मटे दुनिया भली पई रुसे मित्र भली रुसन अजीज भली रुसन पर जरा मदीने वारो साईं राज़ी हुजे हुज़ूर फरमाइनि था या नार बरदन अला अम्मार कमा कुंत अला इब्राहीम ओ बाहि थदी थी वञ जीअं इब्राहीम खलीलुल्लाह ते थदी थी वई हुई तीअं मुंहिंजे आशिक अम्मार जे मथां बि थदी थी वञ हुज़ूर फरमायो आहे त उहे बाहि जा टांडा उझामी विया हुज़ूर वेझो आया आहिनि साईं फरमाइनि था इस्बिरू या यासिर फइन मौइदकुमुल जन्नत ओ यासिर जा औलाद सब्र कयो जो रब जी ज़ात तव्हांजे लाइ जन्नत जूं जागीरूं तयार करे छॾियूं हीअ मोहबत तोखे त पुट अॼु दीन जे लाइ पेर में कंडो बि कोन लॻो हो मुंहिंजा दोस्तो हज़रत खुबाब बिनुल अर्त रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत उमर फारूक जे ख़िलाफ़त जो ज़मानो आहे हज़रत उमर पुछा थो करे ओ खुबाब ॿुधाए त सही त दीन जे लाइ तो कहिड़ी तकलीफ़ ॾिठी चई सही दीन जी तारीख़ मुंहिंजे पुठीअ ते लिखी पई आहे छा ॻाल्हि आहे पुठी जो हटाई कपिड़ो हटाई त सारी पुठीअ जो गोश्त सड़ियो पियो आहे हथ पिया नज़र अचनि वरी वरी चए थो त उमर ही उहो दौर हुयो जॾहिं तूं तलवार खयूं हुज़ूर खे क़त्ल करण जे लाइ पियो वञी उन वक़्त जो ॻाल्हि आहे त मां खुबाब खे टांडनि ते लेटाइनि पिया त मुहम्मद जो दीन छॾे ॾे मां पियो चवां त हिकिड़ी जान आहे पर लख जानियूं हुजनि जेकी महबूब तां घोरा घोर करे छॾिया हो मुंहिंजा हे ईमानदार जोननि जो शान आहे हे मोमिननि जो कमाल आहे सिर वञे पियो जान वञे पई पर छा यारी महबूब जी न हज़रत खुबैब रज़ी अल्लाह तआला अन्हु मक्के जे शहर में काफ़रनि खे गिरफ़्तार करे आया आहिनि केतिरो वक़्तु जेल में रखियो
रखियो अथनि अॼु हज़रत ख़ुबैब खे चवनि था त ओ ख़ुबैब अॼु हरम जे हथुनि खां ॿाहिरि कढी तोखे फाही ते चाढ़ींदासीं या त मुहम्मदी दीन छॾे ॾे या त सूरीअ ते चढ़णु क़बूल कर आशिक छा थो चवे था सूरिया सिंगार असल आशिकनि जो मुड़णु मोटणु मेणो ध्यान निज़ारे निर्वार पुसण जो बि करार ऐं असल आशिकनि खे हज़रत ख़ुबैब खे उन भाई जे तख़्ते ते आणे बीहारियो अथनि ओॾी महिल चवनि था त तुंहिंजी का आख़िरी ख़्वाहिश हुजे का आख़िरी तमन्ना हुजे त ॿुधाए चए थो आख़िरी तमन्ना इहा आहे जो छॾियो त बरकातूं नफ़िल निमाज़ शुक्राने जो पढ़ा जो महबूब जे दीन तां मुंहिंजी जान क़ुर्बान थी रही आहे सिर वञे थो इन ख़ुशीअ में शुक्राने जो नफ़िल पढ़ा हज़रत ख़ुबैब नफ़िल पढ़ी वांदो थियो आहे हाणे काफ़रनि उन खे दस्तेदार ते फाही ते हाणे बीहारियो आहे चवनि था ओ ख़ुबैब हाणे छा थो चवीं ओॾी महिल आशिक चए थो त मूंखे सिर विञाइणु क़बूल आहे मगर महबूब जो दीन छॾणु क़बूल न ओ मुंहिंजा दोस्तो आख़िरी घड़ियूं आहिनि ओॾी महिल मदीने ॾे मुंहुं करे चए थो हवा ओ हवा वञ मुंहिंजे अरबी घोट खे मुंहिंजा सलाम चइजांइ ओ मुंहिंजा सुहिणा अॼु तुंहिंजे इश्क में मुंहिंजी जान क़ुर्बान थी रही आहे बादे सबा वञ मदीने दे शानू मेरा देवी पैगाम जदी वसदी झोंक उजाड़ गई ॾिठा उस मज़लूम सलामे ओ हवा मुंहिंजे महबूब खे मुंहिंजा सलाम चइजांइ त मुंहिंजा महबूब मुंहिंजी आख़िरी तमन्ना इहा हुई त शरत तुंहिंजे मुखड़े जो दीदार न थी ऐं उहो टाइम आहे मुंहिंजा सुहिणा महबूब मस्जिद नबवी में वेठा आहिनि ओचितो हुज़ूर जे जिस्मान मुक़द्दस में लुढ़क थी हुज़ूर रोअण लॻा आहिनि असां बि पुछनि था पाण फरमाइनि था वालैक अस्सलाम या ख़ुबैब वालैक अस्सलाम या ख़ुबैब वालैक अस्सलाम या ख़ुबैब असां बि चवनि था क़िबला छाजे लाइ रो था अखियुनि में लुढ़क छाजा आहिनि पाण फरमाइनि था हींअर मुंहिंजे आशिक खे फाही चाढ़ियो अथनि उन मुझे सलाम मोकिलिया आहिनि उन जे सलाम जो जवाब थो ॾियां अरे मुंहिंजा ईमान वारनि मोहबत वारनि त हीअं क़ुर्बानियूं करे ॾेखारियूं तोखे जेकॾहिं सचो इश्क आहे त अॼु महबूब जे दीन जो ताबेदार थी सुन्नत पाक ते हल महबूब जे तरीक़े खे अपनाए हुज़ूर अलैहिस्सलाम वस्सलाम जे मुंहिंजा गुस्ताखनि ऐं गुमराहनि जे टोलनि में न वे उन्हनि जूं ॻाल्हियूं न ॿुध उन्हनि जा किताब न पढ़ मगर मुंहिंजा रब तौफ़ीक़ ॾे त ख़ुदा जे वलीअनि सालिहनि जी सोबत में वेह त अल्लाह राज़ी करे अल्लाह दुनिया में उहे दीवाना सुन लगी तुझी तार जन खे असां बेरान पर प्यार में वा परवाना सुन लगी तुझी तार जन खे ओ यार यमन हो काथे अवेस करनी कीअं ॾिठो वो यार यमन हो काथे अरबीअ जा ताना सुन लगी तुझी तार जन खे दुनिया में उहे दीवाना सुन लगी तुझी तार जन खे ओ मरण महल यार
तोखे तगर पियो त पुकारींदो मरण महल यार तोखे ही फकीर पियो त पुकारींदो ओ हिनाजे सामिल जाए हसन हुसैन जा नाना सुन लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना सुन लगी तुझी तार आजन खे ओ मुझा दाजर खे तार मोहब्बत दी लगी उन्हनि जा कुर्बान पेश करे भले महबूब खे राज़ी करे ॾेखारे करे अल्लाह महबूब जे दीन जी दावेदारी कई खुदा जो कसम उन्हनि जे लाइ हिते बि वाह त हुते बि वाह थी उन्हनि जे लाइ वाह आहे कि न कोड़े कन सलाम अचो उन्हनि जे रब खे रिझाए वञी सुता त मूं जहिड़ा कई कुता समंदर जे सलाम आहे कि न मुंहिंजा दुनिया में त फैज़ ॾिनो पर विसाल खां पोइ बि हुनजो फैज़ जारी हे मुंहिंजे पीर जो फैज़ ॾिसी वठो अरे अॼु हिकिड़े माण्हू जो सुधरण बि ॾाढो ॾुखियो आहे हिकिड़ो माण्हू मुछ जो वार नथो कटाए सघे पर हिते हज़ारनि जे तइदाद में मखलूक सुधरे थी पई तूं चईंदी हिते त फैज़ कोन्हे दरिया ॿिए पासे थो वञे पियो भाई हिते ॿुधाए थी अरे चमड़ा तूं अखि खोले ॾिसो त गफ़ारी जवान जो फैज़ हर जॻह ते जारी आहे इंशाअल्लाह सोणे गफ़ारी घोट जो ही फैज़ क़यामत ताईं जारी रहंदो ही फैज़ बंदि थियणो न आहे खुदा वारा फ़कीर न हूंदा आहिनि जो हिकिड़े खे नवाज़नि ॿिया सभु भली सलातूं पढ़ंदा वञनि न मुंहिंजा दा अल्लाह वारा सखी हूंदा आहिनि जो समंदर ते ग़ुलामी कंदो आहे उन जूं झोलियूं भरपूर करे ॾींदा मुंहिंजा दा हे मुंहिंजे पीर कामिल जो फैज़ बरकत आहे अहिड़े दौर जे अंदरि हज़ारे माण्हू सुधरनि पिया सालेह बणजनि पिया पोइ अदा जिथे दीन जो कमु थींदो आहे न शैतान बि उते वॾी तबलीग कंदो हा न कमु इहो अथसि न ड्यूटी आहे ॿियो बि को कमु अथसि शैतान खे ॿियो को कमु आहे कमु इहो अथसि चारई पर फ़कीरनि जे पोयां लठ खईंदो एॾे हिन मातरी मथा विया हिकिड़ा वरी चवंदा एॾे हिन वञे वाह बि अरे ॿेड़ी ॿुॾई हे वाह बि जमात ही वाह बि हे वाह बि हे वाह बि जमात वेठी आहे मुंहिंजा मातली जा बस गिरदाई जा वहाबी सभई गॾिजी हिन रोड जे परियों 15-20 कदमनि ते या 15-20-50 फुट थींदा गॾिजी हिन दरगाह जे मुक़ाबले में वहाबी मस्जिद ठाही हिते त लड़ाई इहा लॻी पई आहे वरी हे जमात वहाबी बसि हाणे शैतान खे ॿियो वझो नथो लॻे त इहे थो मिड़े शोशो छॾे रोज़ो पाक चयो त मुल्कनि में मुफ़्तियुनि आलिमनि खां त पुछो हज़रत केवला साईं पीर साईं जन वटि बि विया साईं जन खे अर्ज़ु कंदुसि त साईं जन जेको जवाबु ॾिनो उन्हनि खे उहो महिरबानी करे अॼु बयानु फरमाइनि त के शरपसंद माण्हू जेकी चवनि त इहो उहो नबी पाक जे रोज़े जे इन नक्शे ते छो ठहियो अरे इश्क वारा मोहबत वारा त पंहिंजे महबूब जे सुन्नत ते जान कुर्बान कंदा सिंध जी तारीख़ पढ़ो पर आउं त इएं थो चवां त दुनिया में अहिड़ा वली तमामु थोरा थिया हूंदा जन खे उहो शरफ़ मिलियो हुजे जेको मुंहिंजे मुर्शिद कामिल खे मिलियो हिकिड़ियूं सुन्नतूं अहिड़ियूं हूंदियूं जेकी माण्हू जे पंहिंजे वस में हूंदियूं अदा कनि ये मसलन दाढ़ी आहे पटको आहे ये सुन्नतूं आहिनि माण्हू जे वस में आहे पर हिकिड़ियूं अहिड़ियूं सुन्नतूं हूंदियूं आहिनि जेकी पंहिंजे वस में न हूंदियूं जंहिंखे रब अदा कराए मसलन उमिरि जो 63 साल थियणु अबा उमिरि पंहिंजे वस में आहे सूमर जी राति ते मौत अचणु पंहिंजे वस में आहे को चवे त मां हर सूमर ते मरां ईअं खणी ॻाल्हि खाई मरे थो
मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे मुर्शिद कामिल हिन जे पिड़ में जंहिं दरबार में अॼु असां पहुता खुदा जो कसम संदन सारी जिंदगी सुन्नत मुताबिक गुज़री हिकिड़े ॾींहुं याद वुज़ू पियो करे वुज़ू कंदे मूंखे ॾिठो रुॻे मूं कंध जी मख न कई साईं जन एतिरो नाराज़ थिया पाण फरमायो त तूं इहा कंध जी मख छो तरक करी सुन्नत जी ताबेदारी मुंहिंजा दोस्तो कॾहिं पंहिंजी सारी जिंदगी में खपो पेर अवल मस्जिद में दाख़िल न कई कॾहिं सारी जिंदगी में फकीर ऐनी शायद वेठा आहिनि पंहिंजी सारी जिंदगी में कॾहिं मस्जिद खां अवल साॼो पेर ॿाहिरि न कयो सारी जिंदगी में कॾहिं सवाइ इरालत वारे टाइम जे जंहिंमें शरई उज़ुर हुयो कॾहिं जमात सां निमाज़ तर्क न कई कॾहिं पटको तर्क न कयो ओ विसाल वारे टाइम ताईं जॾहिं उहा रशी वारी तकलीफ़ थी उन टाइम ताईं बि तहजुद जी निमाज़ कज़ा न थी मुंहिंजा दोस्तो जिंदगी संदन सॼी सुन्नत मुताबिक गुज़री पर जॾहिं संदन दुनिया तो लाॾाणो थियो त उमिरि पूरी 63 वरी उलमा खां पुछी ॾिसो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो विसाल थियो सूमर जी राति ऐं महीनो रबीउल अव्वल जो ऐं तारीख़ 12 जी महबूबन करीमन दुनिया तो पर्दो फरमायो त महबूब सोना पंहिंजी जिंदगी जा इब्तिदाई हिस्सो जेको सो मके पाक में गुज़ारियो पछाड़ी में दीन ख़ातिर हिजरत करे महबूब सोना मदीने तय्यबा ॾे आए 10 साल हिजरत खां बाद में महबूबन विसाल फरमायो अल्लाह जो कसम हिन मर्द कामिल हिन इत्तबाए सुन्नत करण वारे जवान खे अल्लाह ताला जमार पूरी 63 वरी साईं जन रबीउल अव्वल जे महीने में विसाल थियो रात भी सूमर जी वरी संदन जिंदगी जा 43 साल हुते 53 साल हुते गुज़रिया 10 साल हिते अचे गुज़ारियो मातली में संदन दुनिया को बुरको फरमायो मुंहिंजा ये सुन्नत जो इत्तबा ये महबूब सां लगन हुई मोहब्बत हुई महबूब सां इश्क हुयो त अल्लाह ताला जल शानो उन्हनि जो हर कम सुन्नत मुताबिक पे करे खुद रब पे करायो मुंहिंजा पोइ जेकॾहिं रोज़ो पाक बि महबूब सोणे जे उन रोज़े मिसल ठहियो त छा असुल मिसल जहिड़ो थी सघे थो छा माज़अल्लाह पोइ ईअं गुमान करे त हिन कुबे जो शान हुन मदीने जे कुबे जहिड़ो शान आहे त हींअर ई चवंदो त उहो काफ़िर ईअं कंहिंजो अक़ीदो कोन्हे महबूब जे शहर जी उहा मिट्टी जेका आहे ख़ुदा जो कसम सॼी दुनिया त छा काबो शरीफ त छा बैतुल मुक़द्दस त छा पर बैतुल मामूर में उन खाक जे मट नथो थी सघे जे खाक में मुंहिंजा सुहिणा हबीब आरामी आ तोखे शरह काज ॾेखारियां असांजा आले सुन्नत जा काज पढ़ी ॾिस त उहा मिट्टी जंहिंमें हींअर मुंहिंजा महबूब सुहिणा आरामी आहिनि इन जे मट बैतुल मामूर बैतुल मुक़द्दस काबो शरीफ बैतुल आहे इन मिट्टी जो मट नथो थी सघे मुंहिंजा बाक़ी जे महबूबन पटको ॿधो असां पटको ॿधोसीं पोइ असांजो पटको छा थो चवे सुन्नत आहे सुन्नत आहे मुंहिंजा दोस्तो त अल्लाह वारनि वटि मुंहिंजा पोयों शैतान पली पियो गिलाऊं करे पियो रुकावटूं करे पियो माण्हुनि खे मना करे एॾे हिन वटि अरे इहो काॾे वे बारात काॾे वेंदी वियोसि मातली बदलाबाद अरे एॾे छाजे लाइ एॾे न वञी गारक तई करे मातली जो नालो वटि फज़लाबाद जो त ॼणो इहे चिड़ वटि पर मिठा ईअं थो चवां जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जल शान जो दीन हासिल करणो आहे त अल्लाह वारनि जी सोबत में मिलनि ख़ुदा वारनि जी संगत में मिलनि हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल-फ़सानी सभु चो रज़ी अल्लाह ताला
मुझा दोस्तों पाण फरमाईंदा मुझे दिल में तमाम सदमो हो दुख हो तो मुझा अल्लाह तो मुझे पैदा तो कयो पर जेकर हुजूर के दौर में पैदा करी हाँ असहाबी थिया हाँ महबूबन करीमन सां गॾिजी जंगियूं जिहाद कया हाँ उहो कहिड़ो न मुंहिंजे लाइ वधीक भलो हुयो इहो दिल मुंहिंजी में सौदा ऐं अरमान रहंदो हो तव्हांजो जॾहिं मुर्शिद कामिल मिलियो उनजी ख़िदमत नसीब थी पाण फरमायो त उहो साॻियो कुर्ब मूंखे नसीब थी वियो उहो ख़्याल मुंहिंजे दिल तो मिसाल थी वियो मुजादा हाँ मकतूबा शरीफ खोले ॾिस साईं फरमाइनि था हर किबा पीर तो बद बाशद वतूब आ निको बाशी अल तो सग बहितर जेको तुंहिंजे पीर सां बुछड़ो हुजे तूं वरी उन सां चंबो मिलायूं भाकुर पायूं हली त तोखो कुतो बि बुछड़ो तोखो कुतो बि भलो कुते खे बि पंहिंजे मालिक जी सुञाण हूंदी आहे की न जी कुतो पंहिंजे मालिक जा ओभर जा टुकर बि मल्हाईंदो आहे कंहिं दुश्मन खे दर ते अचण न ॾींदो आहे तूं पंहिंजे पीर जे दुश्मननि सां गॾो खाईंदो पीअंदो वञी त तोखो कुतो बि भलो मुंहिंजा दोस्तो मुर्शिद वठिबो आहे त इन जे लाइ न त साईं को दुआ घुरायां त मुंहिंजो कर्ज़ लहे मुश्किल माफ़ थिए केस फतह थिए मुंहिंजा त पीर इन जे लाइ वठिबो आहे त अलाह जो दीन सेखारे इस्लाम सेखारे शरीयत वारी वात ते हलाए पीर जो कम ई इहो हूंदो मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं पीर वरितुई ऐं तो मूं अञा फिस्को फुजूर ख़तम न थियो त इन पीर तोखे फ़ाइदो ई कोन ॾिनो रुगे महज़ रीत रस्म न बणायो मगर अल्लाह वारो अहिड़ो मुर्शिद कामिल ॻोल्हियो जेको तव्हांजे अंदर जो हाल मटा जेको तव्हांखे महबूब जे कचहरी जो मोर बणाए छॾे सलात मुंहिंजी साईं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना महबूबना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन कर अल्लाह शिकायत कन केतरी भी गलत प्रोपगंडा कन पर अल्हम्दुलिल्लाह हिन जमात जे मथों सोने गफ्फार सोने फजलाबादी घोट जो हथ हिन जमात जे मथों हजरत किबला सईद मोहम्मद इब्राहिम जान जहिड़नि हस्तियुनि जो हिन जमात जे हथ आहे अरे मुखालिफ़तूं केतरी मुखालिफ़त कंदे मगर हे फैज़ मोहम्मद ई वधंदो रहंदो मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं हेड़नि औलियाए किराम हेड़नि सुलहा जो साथ हूंदो उमेद आहे त हे दीन जो बेड़ो रवां दवा रहंदो उहो मुखालिफ़ ॾिसंदा रहंदा हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे जमात पई वञे कुती हिकिड़ी ॾिठो थो लॻी भौंकण हाणे जमात पीर जी जॾहिं की खुटे वञे कुती पई भौंके ताज सॼो ॾींहुं कुती भौंकी जमात खुटी कोन अगर पछाड़ी में शाम थी कुतीअ जो पछो ॿाहिरि निकिरी वियो जमात पीर जी कोन थी तो मुंहिंजा दा मुखालिफ़ पिया भौंकंदा पर हे कम दीन जो इंशाअल्लाह ॾींहों ॾींहुं वधंदो रहंदो मुंहिंजा दा महबूब जे सुन्नत ऐं शरीयत जो ताबेदार थी इत्तबा कर मुंहिंजा मुर्शिद मिठड़ा फरमाईंदा हुआ को असांखे लख रुपया ॾिए त असांखे ख़ुशी कोन थींदी पर महबूब जी हिकिड़ी सुन्नत ते अमल कयो त असांजो वार वार ठरी पवंदो मुंहिंजा दोस्तो इंशाअल्लाह सुबुह जो बि मजलिस थींदी कुर्ब जूं ॻाल्हियूं थींदियूं क़ुरान खानी थींदी उन जे लाइ तव्हां सारी जमात खे अर्ज़ु आहे त सुबुह जी मजलिस में बि शरीक थियो इन खां पोइ फ़क़ीरनि को रखियो आहे सिलसिलो इन जो उमिरि जी टिकेट शायदि शनाख्ती कार्ड में गॾु कयासीं इहो जंहिंजो कुणो ख़ुशनसीब जो निकितो उनखे उमिरि जी टिकेट ॾिनी वेंदी पोइ उहो जॾहिं बि वञणु चाहे पैसा उनखे न ॾिबा जॾहिं बि वेंदो त उनखे टिकेट वठी ॾिनी पैसा खपाए वरी ॿिए कम में लाइ छॾे सम्झो था जेको वेंदो जॾहिं तयार थी हुनजो इरादो थिए उन ॾींहुं अचे टिकेट वठी वञे जेकॾहिं रमज़ान मुबारक में वञे त उहो त वधीक बहितर आहे जो रमज़ान जो उमिरो साईं फरमाइनि था हज जेको मूं मोहम्मद सां गॾु हज पढ़े उनखे जेको सवाबु मिलंदो सो रमज़ान में उमिरे करण वारे खे उहो सवाबु मिलंदो
अल्लाह ताला जल्ल शान शार असांखे हिदायत नसीब फरमाए। आख़िर में हज़रत क़िबला साईं जन खे अर्ज़ु कंदुसि त कुझु दुआ जा कलमात फरमाइनि ऐं दुआ ख़ैर कनि हिन जमायत जे हक़ में, असांजे अज़ीज़नि जे हक़ में, असांजे भाइरनि जे हक़ में, हिन दरबार जे हक़ में, हिन जमायत जे हक़ में दुआ घुरनि, हुज़ूर जी सारी उम्मत जे हक़ में दुआ घुरनि त अल्लाह ताला महबूब जे उम्मत जूं मुश्किलातूं लाहे। असांजे मुल्क पाकिस्तान जे हक़ में दुआ घुरनि, अल्लाह ताला उन पाकिस्तान खे अंदरूनी बैरूनी ख़तरनि को अमन ऐं हिफ़ाज़त में रहाए। अहिड़ा हाकिम इस्लामी रब आणे जेके अल्लाह जे दीन जी ख़िदमत कनि। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।